सांगड़ 4 महीना अॻु क़तल थी वियल इस्माइल ख़ासकिली जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ वाटसन समेत सिविल सोसाइटी वकील बिरादरी ऐं समाजी अॻवाननि पारां डिजिटल प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। मुख्य क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी। सांगड़ शहर जे शहरी इस्माइल ख़ासकिली खे 4 महीना अॻु दुकानदार फैसल भट्टी ऐं इक़बाल भट्टी दुकाननि ते गोलियूं हणी क़तल कयो हो, जंहिंजो केस इस्माइल ख़ासकिली जे भाउ टेमरन ख़ासकिली जी फ़रियाद ते इक़बाल भट्टी ऐं फैसल भट्टी मथां सांगड़ थाणे ते दाख़िल कयो वियो हो। 4 महीना गुज़रण बावजूदि क़ातिल इक़बाल भट्टी गिरफ़्तार न थी सघियो। वारिस एहतजाज दौरान इमरान ख़ासकिली, सुनी निज़ामाणी, हाजी नाज़िर हुसैन निज़ामाणी, फारूक ख़ासकिली जा बाजुड़े जो ॿियनि चयो त इस्माइल ख़ासकिली जे मुख्य क़ातिल इक़बाल भट्टी खे पुलिस प्रोटेक्शन ॾेई रही आहे। 4 महीना गुज़री विया आहिनि, लेकिन पुलिस क़ातिल खे गिरफ़्तार नथी करे। हुन वधीक चयो त जंहिं दुकान ते इस्माइल ख़ासकिली खे क़तल कयो वियो हो, उन दुकान खे पुलिस सिक्योरिटी ॾेई दुकान खोले वेठी आहे ऐं क़ातिल खे गिरफ़्तार करण लाइ लवाए रही आहे। हुन चयो त मामूली झेड़ो थींदो आहे त पुलिस एवज़ी में ॿियनि मिटनि माइटनि खे गिरफ़्तार कंदी आहे, लेकिन पुलिस ॻरी रिश्वत एवज़ दुकान बि खोलराए छॾियो आहे ऐं इक़बाल भट्टीअ जे वॾे पुट खे सिक्योरिटी फराहम करे दुकान खोलराए वेठल आहे। उन्हनि IG सिंध, वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त इस्माइल ख़ासकिली जे मुख्य क़ातिल इक़बाल भट्टी खे फ़ौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।